शायरी तो काने शायरी करण जड़ो सरकार असांखे छॾियो ई कोन्हे। हाणे हिकिड़ो मुल्क आहे उन जा 3-4 कानून यार अजब जी ॻाल्हि आहे। असांखे माण्हू चवनि था अव्हांजो हेतिरो मुलाज़िमनि जो पघार आहे, पोइ जुलूस छाजे पिया कढो? मुंहिंजो पोइ पंजाब वारनि जो पघार छो वधायो अथनि? ऐं ख़ैबर पख्तूनख्वा आहे, कश्मीर आहे, इन्हनि जा पघार सभिनि जा वधिया पिया आहिनि। असां सिंध जा मुलाज़िम वरी पेंशन कटीनि पिया। अव्हां पछाड़ी जो अव्हांखे ईअं करे छॾींदासीं हुकूमत। हालांकि पेंशन चादर आहे सरकारी मुलाज़िमनि जी रिटायर थियण खां पोइ, उहा बि खसीनि पिया। ऐं केतिरियूं उमेदूं इन पेंशन में सरकारी मुलाज़िम रखी वेहे थो ऐं उहो चवंदा असीं तव्हांजो हेतिरो कटींदासीं, हेतिरो कटींदासीं। वरी MNA MPA इन्हनि जा पघार 200-400 सैकड़ो वधीक। यार हद आहे, ज़ुल्म आहे। तंहिंजे करे हीअ असां मुलाज़िमनि जो अॼु हैदराबाद डिवीज़न ते ऑल एम्प्लॉइज़ मुलाज़िमनि जो हैदराबाद डिवीज़न जो एहतिजाज आहे। इंशाअल्लाह आईंदे जेको धरणो लॻंदो उहो कराची जो, उहो वॾो लखनि जी तादाद में। असां साईं गस्टा हा गवर्नमेंट हाई स्कूल टीचर उन जे तरफ़ां असां जेको आहे आया आहियूं। ऐं बाक़ी ॿिया मुलाज़िम के रेवेन्यू जा आहिनि, के इरिगेशन जा आहिनि, के प्राइमरी मास्तर आहिनि, के आपका जा आहिनि। मतिलबु आहे त सभु गॾु अची थिया।